ना कुजा बाशद नमिदानम कुजा बाशद मकान जाय दरवेशा शुद्ध मजनून सरगर्दा मनाओ सौदा दरवेशा नमिदानम कुजा बाशद खुदा तेगे तरीकतरा नियाद बर कफे साकी मकुश खुदरा बदे तेगे मकुंतावान दरवेशा असलोआ दुख दे वेठा आहियूं का शइ कान्हे का हुकूमत का शइ नथी ॾे डबल कैटेगरी आहे न रेडियो आहे न टीवी आहे न सकाफ़त आहे न का शइ आहे इहे बेहाल थी आया आहियूं हिते तव्हां ॾे इहो खणी को इस्म आज़म बाक़ी निकिरी नथा सघूं ईअं बीमार हालत में आहियूं बीमार हालत आहे को हुकूमत करे का इमदाद को नवाज़नि को कुझु को कन कुर्ब को अपील खाते वारनि खे कंदासीं कंहिंखे अपील कयूं जेके असांजा मुहाफ़िज़ आहिनि जेके जिन वटि माल आहे असांजो पियल वॾो बीमार आहियां हली हली किरी थो पवां बीमार हालत में आहियां को कंहिंखे इलाज करायां को डॉक्टर वटि असां इमदाद ॼण को कनि असांखे ॼण को ॿ टे रुपया त असां पोइ इलाज करायूं पोइ कयूं बाबा आहिनि बाबा मां मुंहिंजे 50 साल हे ॾिसंदो सही न मुंहिंजो रिकॉर्ड त ॾिसंदो न बाबा त मां महिनत आहे मुंहिंजी हे सॼी मां महिनत कई आहे हीअ मुंहिंजी महिनत आहे हे किथां जो एवार्ड आहे मूंखे ना कुजा बाशद नमिदानम कुजा बाशद मकान जाय दरवेशा शुद्ध मजनून सरगर्दा मनाओ सौदा दरवेशा नमिदानम कुजा बाशद खुदा तेगे तरीकतरा नियाद बर कफे साकी मकुश खुदरा बदे तेगे मकुंतावान दरवेशा नमिदानम कुजा बाशद दरवेशी बदरवेशा मोहम्मद फ़कर में याबद बसी आयत फिर उस्ताद खुदा दर्शान दरवेशा नमिदानम कुजा बाशद मकान जाय दरवेशा नमिदानम कुजा बाशद अलाया शम्स तबरेज़ी तवाज़ो कुल बदरवेशा मुरादे दर यहाँ आबी तो अस्दिल हाय दरवेशा नमिदानम कुजा बाशद।